नमस्कार दोस्तों। प्रकाश दादलानी, सहायक आचार्य, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर जे सिंधी विभाग मां कल असां महाकवि किशनचंद बेवस जेको MA फाइनल पेपर 7th B में रखियल आहे, उन्हनि जे फ़ैलसूफ़ी वीचारनि ऐं समाजवाद जे वीचारनि जे बारे में मुख़्तसर जानकारी हासिल कईसीं। कल मां तव्हांखे पाठ जे आख़िरी में ॿुधायो हो त असां अॼु इन ई महाकवीअ जी ॿोली जे बारे में कुझु जानकारी हासिल कंदासीं त इन्हनि कहिड़ी ॿोलीअ में पंहिंजो शहर लिखियो ऐं इन्हनि जी ॿोली कहिड़ी हुई। शाइराणे आकाश ते बेवस जे तजले ज़ाहिर थियण खां अॻु सिंधीअ जा बुज़ुर्ग शाइर पिणु अरबी ऐं फ़ारसीअ तां नक़ुल कयल इस्तिआरा तशबीहूं कमु आणींदा हुआ। ख़ुदि बेवस पंहिंजे शुरूआती दौर में फ़ारसीअ जो इस्तेमालु कयो आहे। कवि बेवस दूरान देशो, वक़्त जो सॾु, ऊनाए, हिंदी ऐं संस्कृत जो अभ्यास बि कयो। कंहिं हद ताईं धार्मिक फ़ैलसूफ़ीअ जे करे इहो अभ्यास ज़रूरी पिणु हो। हिन अभ्यास जे करे ई ज़ुल्फ़, अबड़ो जहिड़नि लफ़्ज़नि सां गॾु गंगाजल, कल्पवृक्ष ऐं जूण चक्र, योग साधना, पुनर्जन, मुरलीधर, राम गोपाल भक्ति, जप, तप वग़ैरह जहिड़ा निज धार्मिक लफ़्ज़ कमु आंदा आहिनि। अरबी, फ़ारसी, हिंदी ऐं संस्कृत लफ़्ज़नि सां गॾु निज सिंधी लफ़्ज़ इस्तलाह ऐं पहाका, भाङो भींग थियणु, डेंगो डार थियणु, कणे मां केच, लाचार लाचार नाहे, गुर्ज गाणो कमु आंदा अथई। न सिर्फ़ु एतिरो पर सिंधूअ जे मशहूरु लोक कहाणियुनि मां केतिरनि हंध हवाला पिणु ॾिना अथई। सिंधीअ जे मकानी माहौल, फ़ारसी ऐं संस्कृत जे तहज़ीबी संस्कारनि खां सवाइ बेवस जे शहर ते ऐन वक़्त जी हावी पवंदड़ भाषा अंग्रेजीअ जो असर बि ज़ाहिर आहे। हिन बम, एटम बम, बैंक ऐं पंप वग़ैरह अंग्रेज़ी अखर ईअं फहिकाए कमु आंदा आहिनि जो धारिया लॻनि ई नथा। कवि किशनचंद बेवस पुराणनि शाइरनि वांगुरु फ़ारसी ऐं अरबी सिंधी ॿोलीअ जो नक़ुल कोन कयो। हिन शुरूआती दौर में ज़रूरु पुराणनि शाइरनि वांगुरु फ़ारसीअ जो कमु आंदो, पर पोइ इन्हनि भाषाउनि सां गॾु गॾु मकानी भाषा अर्थात तंहिं वक़्तु जेकी आम माण्हुनि जी भाषा हुई उनखे वधीक में वधीक कमु आंदो। हिन शाइर जी ॿोली सरल, सिधी, सलील ऐं मन खे मोहींदड़ हूंदी हुई, जंहिंजे करे आम माण्हू जेको आहे इनखे ॿुधंदो हो, मौज माणींदो हो ऐं सम्झी सघंदो हो। मरकब लफ़्ज़, तजनीज़ हरफ़ी, लय लहर, ख़ानीअ वारो वज़न, गुफ़्तगूअ जो फितरती लहज़ो, हिंदी छंदनि जो इस्तेमालु, तशबीहूं, रूपक, इस्तिआरा ऐं तरकीबूं बेवस जे शहर जूं जाती ख़ूबियूं आहिनि। बेवस पंहिंजी शाइराणी ज़रूरत आहार केतिरा मरकज़ लफ़्ज़ ठाहिया ऐं ॿोलीअ में इज़ाफ़ो आंदो, जहिड़ो कि चंड तिलक, सामुंडी सिपूं, आकाश गंगा वग़ैरह। हिन केतिरियूं तरकीबूं पिणु अहिड़ियूं कमु आंदियूं जेके बिल्कुलु नयूं आहिनि, जीअं त मेज़ मेज़ी, साख साख्या, मकान मकानो वग़ैरह। रत रेज़ी, मज़ो, शहर शेवा, क़दीम मसाली पिणु संदसि ॿोलीअ जा इज़ाफ़ा आहिनि। सलील ऐं मौजून लफ़्ज़ कमु आणे कविता में शीरीनी भरी अथसि। संदसि अंदर जा उद्मा
सवलनि लफ़्ज़नि में ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं करे अणपढ़ियल खे बि संदसि शहर हज़म थी थो वञे ऐं संदसि ज़बान ते दोहिराइजे थो। संस्कृत, हिंदी, अरबी ऐं फारसी जा उहे अखर कमु आंदा अथई जिन खां सिंध जा माण्हू अॻु में ई वाक़िफ़ हुआ। हिन जेका ॿोली इस्तेमालु कई सां दाद ॾियण जे लाइक़ु आहे। विश्वामित्र जो प्रस्ताव, वक़्त कातिल, स्त्री, प्रेम पत्र, ऋषि आश्रम, क़ौमियत, बहार ऐं आज़ादीअ जहिड़ियूं नसीहत भरियूं कविताऊं बि असरदार ॿोलीअ में लिखियईं, जो उन मां उपदेश सां गॾु नवाण बि मिले थी। कवि किशनचंद बेवस गुरु नानक जयंती बेवस जो खंड काव्य आहे, जंहिंमें वीचारनि जी सफ़ाई ऐं कल्पना जी उॾाम सवली ॿोलीअ में चुस्त काव्य सां पेश कयल आहे। हर हिकु बंद 8 सिटुनि जो आहे। बयानी कविता जो ही नमूनो आहे, जंहिंमें आख़िरी तुक दोहराई वञे आहे। टाइटेनिक जहाज जो बुॾण, आङुरियुनि में मुंडी तमशीली कविताऊं आहिनि, जंहिंमें तजनीस हरफ़ी ऐं बहुगुणी ॿोली कमु आंदल आहे। हिननि कविताउनि में बेवस उल्म अरूज़ खे तर्क करे हिंदी छंद जो इस्तेमालु कयो आहे। नगारनि घणी टीका टिप्पणी कई अथसि। बेवस शाइराने फ़न, छंदनि ऐं ललकारनि, तशबीह ऐं तारो आम जाम कमु आंदो आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त महाकवि किशनचंद बेवस पंहिंजे शहर में न सिर्फ़ु फारसी, उर्दू, पर हिंदी, संस्कृत ऐं ॿियनि बि ॿोलियुनि जा जेके उन वक़्त जूं मक़ामी ॿोलियूं हूंदियूं हुयूं, बोलचाल में वधीक कमु ईंदियूं हुयूं, उन्हनि जा शब्द कमु आणे उन्हनि खे अहिड़ो बहितरीनु नमूने सां पेश कयो जो ॿुधण वारे खे मज़ो ईंदो आहे ऐं उहो उनखे आसानीअ सां सम्झी सघंदो आहे। बेवस जे शहर खे ॿुधण लाइ ऐं सम्झण लाइ कंहिं वधीक ज्ञान जी आवश्यकता कोन्हे। उनखे त को आम सिंधी माण्हू जेको अनपढ़ बि हुजे त उन जे शहर खे आसानी सां सम्झी सघे थो। कवि लिखे थो, मट हयातीअ जी हूंदी बेवस बिरह जे बैंक मां, कंहिं बि कामिल इश्क रे अदबी न पाए ज़िंदगी। हिते रूपक अलंकार जो मिसाल आहे। पूर्ण प्यार खां सवाइ सची ज़िंदगी हासिल कोन थी। इश्क हिकु बैंक आहे, जेतिरो इश्क घणो ओतिरियूं हूंदियूं घणियूं, मटबियूं ऐं सची ज़िंदगीअ जो सुख माणबो। ॿिया मिसाल ॾिए थो त मौत जो सुहिणो मलाइक आहे रहमत जे समान। तुंहिंजी मज़बूतीअ बिना थी देशभक्ति बेजसी, बिन नमक जीअं ताम में हर चीज़ बेवस बेजसी। केॾी न सुहिणी ऐं सवली कविता महाकविअ लिखी आहे त मौत जो सुहिणो मलाइक आहे रहमत जे समान। इहो फ़ौजियुनि लाइ लिखियो वियो आहे त मौत जॾहिं उन्हनि खे अचे थो त उहो मौत जेको आहे मौत न आहे पर हिकु ख़ुदा जी रहमत आहे। ॿी कविता में लिखे थो त तुंहिंजी मज़बूतीअ बिना थी देशभक्ति बेजसी। इहो बि असांजे सैन्य बल लाइ, असांजे सैनिकनि लाइ लिखियो वियो आहे त उन्हनि जी मज़बूतीअ बिना, उन्हनि जी क़ुर्बानी बिना, उन्हनि जी देशभक्ति बिना असांजी देशभक्ति बेजसी आहे ऐं निरर्थक आहे। उनजी उपमा लूण सां कंदे चयो आहे त जीअं कंहिं शइ में लूणु न हुजे त उहा बेस्वादी ऐं बेजसी हूंदी आहे, तंहिं तरह ई अगरि कंहिं देश खे जा जवान मज़बूत न हुजनि, उन्हनि में देशभक्ति भावना न हुजे त उन्हनि जी देशभक्ति सभु बेकार आहे, बेजसी आहे।
वक़्त जी हर का घड़ी सोन जी झिरकी जे मिसल, अर्श तां उॾरी अची तुंहिंजे हथनि में ते तूं संभाल। कवि लिखे थो त वक़्त जी हर का घड़ी उहा कंहिं मिसल आहे, सोन जी झिरकीअ में मिसल आहे। हिनखे सोन जी झिरकीअ सां उपमा ॾिनी वई आहे त वक़्त जो क़दुरु कंदे ॿुधाए थो कवि त वक़्त जी हर का घड़ी सोन जी झिरकीअ जे समान, अर्श तां उॾरी अची तुंहिंजे हथनि ते तूं संभाल। अर्श तां उॾामी करे ऐं तुंहिंजे हथनि ते अची वेहे थी। हाणे इनखे संभालणो तोखे आहे त तूं इनखे कहिड़े रूप में संभाले रखीं थो ऐं वापसि उॾाए इन जो वजूद ख़तमु थो करे छॾीं। तशबीहुनि जा सुहिणा मिसाल आहिनि संदसि रूपक जो मिसाल। कवि लिखे थो, कंहिं कयो तो नरमुखीअ खे मुफ़्त खाऊ मालदार, कंहिं कयो तो नरमुखीअ खे मुफ़्त खाऊ मालदार, आहे सा गाफ़िल ग़रीबी शर्म शामत जो शिकार। हिते ग़रीब इंसान लाइ लिखे थो, कंहिं कयो तो नरमुखीअ खे मुफ़्त खाऊ मालदार, उन्हनि खे हिदायत ॾींदे चवे थो त तव्हां मुफ़्त खाऊ कोन आहियो, तव्हां त शर्म ऐं लॼ वारा आहियो। आहे सा गाफ़िल ग़रीबी शर्म शामत जो शिकार। ग़रीबी जेकी आहे उहा शर्म ऐं शामत जो शिकार आहे। सही ॻाल्हि आहे, ग़रीब माण्हू वीचारो शर्म में ई मरी वेंदो आहे, पर कंहिंजे अॻियां हथ कोन फैलाईंदो आहे। ख़ुददार माण्हू हूंदो त उहो कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ कोन फैलाईंदो। अॼु एसि ताईं पढ़ूं था, सुभाणे इन ई विषय ते महाकवि कृष्णचंद बेवस जा वीचार पढ़ंदासीं ऐं उन्हनि जे बारे में कुझु ॿी जानकारी हासिल कंदासीं। धन्यवाद।